नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। इमरान खान आख़िरी ॾींहं में घबराइजी वियो आहे। चीन सां लाॻापा ख़राब करे चुको आहे। हाणे यूरोपीय यूनियन सां बि लाॻापा ख़राब करणु चाहे थो। इमरान खान चवंदो हो त मूंखे कढी वियो त ख़तरनाक थींदुसि। हीउ शख़्स वाक़ई मुल्क लाइ ख़तरनाक थी वियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो गुजरांवाला में अवामी मार्च खे ख़िताब चवे थो। इमरान खान खे अॼु बि आसिफ़ अली ज़रदारी यादि आयो। आसिफ़ ज़रदारी जेल कटिया। इमरान खान हिकु हफ़्तो बि जेल में नथो गुज़ारे सघे। बिलावल भुट्टो कारकुननि खां गो सिलेक्टेड गो जा नारा बि हणाया। पीपी जो अवामी मार्च नए ॾींहुं बि वज़ीराबाद में तरसियल। पीपी जो अवामी मार्च मूसा लाला जेलिम ऐं गुजर ख़ान खां थींदो रवात पहुचंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िताब कंदो। वज़ीर आज़म इमरान खान सुभाणे वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब करे वरितो। मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में बेइतमादी रिथ समेत ॿियनि अहम मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल थींदी। वज़ीर आज़म काबीना खे रूस जे दौरे बाबति एतमाद में वठंदो। वज़ीर आज़म इमरान खान अॼु PTI जे कोर कमेटी जो इजलास तलब करे वरितो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ऐं मकानी चूंडुनि ते सलाह मशवरा कया वेंदा। कोर कमेटी खे मकानी चूंडुनि बाबति ब्रीफिंग बि ॾिनी वेंदी। मुस्लिम लीग नून पार्लियामानी पार्टी जे अॻवाननि जो इजलास अॼु तलब करे वरितो। अॻवाननि पारां असेंबली मेंबरनि खे इस्लामाबाद पहुचण जी हिदायत। इजलास नून लीग जे सदर शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि थियो। इजलास खे वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ बाबति PDM जे फ़ैसिलनि बाबति आगाह कयो वेंदो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि नेशनल एक्शन प्लान जो इजलास अॼु थींदो। मुल्क जी सिक्योरिटी सूरतहाल समेत अहम मामलनि ते वीचारियो वेंदो। पाकिस्तान में कोरोना वायरस बि गए 7 मरीज़ फौत। फौतुनि जो अंग 30,272 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान कोरोना जा 756 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 2.1 रही। लाड़काने में नौजवान पर रफ़्तार नमूने फौत। वारसनि तरफ़ां क़तल जो शख़्स आहे। अणॼातल माण्हुनि पुट खे तशदुद जो निशानो बणाए बिजली जो करंट ॾेई क़तल कयो आहे। वालिद जो इल्ज़ाम। गौसपुर वेझो इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार पिकअप कल्टी। हिकु ॼणो फौत 7 ज़ख़्मी। हादसे में घोटकी जो रहवासी गुल मोहम्मद फौत। गुलाम शबीर नज़ीर ऐं रसूल बख्श समेत 7 ॼणा ज़ख़्मी थिया। शिकारपुर में मुसाफ़िर कोच जो ट्रक सां टकर। 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। ॿिनि जी हालत ॻणित जोगी। मुसाफ़िर कोच बहावलपुर खां कोयटा वञी रही हुई त हादसो पेश आयो। ऐं नबीसर रोड वेझो ॻोठ मंगन चांडियो जो रहवासी नींगर अहमद शहज़ाद चांडियो पाणी जे खॾे में किरी फौत पियो।